हेलो। हाँ पुटे। पापा मम्मी बैठी आ। जेठ जी उमास है न, तो वो तैयारी थी करे उमास जी। अच्छा, असां उमास कान कंदा आहियूं, असां चंड कंदा आहियूं। पापा ॿुधो न, मम्मीअ खे न चइजोसि की भई है न थोरो जीअं सामान खणी ईंदी न मुंहिंजे लाइ न्याणीअ जो, त न सयूं पटाटा थोड़ा वधीक खणी अचे न नाश्ते में। हाँ, ऐं न ॿुधो न, ॾींहं जो बि चइजोसि न कि थोड़ा जीअं साई भाॼी चांवर असां ॾींहं जो खाईंदासीं त उहे थोड़ा वधीक विझे। हाँ, ऐं राति लाइ बि छोला चइजोसि थोड़ा वधीक विझी छॾे, मां छोलनि जी भाॼी ठाहे छॾींदमि। एॾो कुझु थी चवई पई। हाँ, तव्हांजी धीअ तव्हां ते वई आहे न चोॿी। हाँ भाई, तूं अचिजे सुभाणे सॼो लॾो खणी सॼे परिवार सां गॾु अचिजे। हिते अची खाइजे, सभु बासण बि बचाइजे। हाँ ठीक आहे।